चाचा मोलू उन्हें डी वांगुर वरी मुंह वेड़ियो थी। खैर दावे तोसा रोजानो छातो थे। हाँ हाँ बड़ी खैर है डॉक्टर साहब, बड़ी खैर है। पर चाचा का त गाल आहे तमा मुखा लिकाए रहा आयो। ये डॉक्टर ये सेठ के माकी का दुआएं ये इन करे बेचारे मुंह वेड़ियो है। बाबा पोहने लाए तो इंजेक्शन जरूरी आहे न। ना डॉक्टर साहब सुई जी का जरूरत किने? न चाचा मोलू न ये बारानी न कर। रिएक्शन थियो तो मारे विझंदई। माखी जो खाइण ॾाढो ॾुखियो आहे। ए डॉक्टर की किने थींदो? ए सेठ ये हणागणी सुई ये कुझाड़ो थींदो। अरे बेशर्मा। चाचा गुलू सच तो चवे इंजेक्शन लगानी पवंदी। ए मुंह पैसे ॾियण सोरांदो करे। आऊं खणी पैसा कोन थो वठां पोइ त बस न आऊं कढां इंजेक्शन। अरे मेरे डॉक्टर के मुझे सर के सुई तो कह दाओ ए हां तो चंगाई बगे मुझे दुश्मन है सजन। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।